त टाउन ठहनि, टाउन में असीं डिलीवर थी सघूं था, करे सघूं था, टाउन में असीं बहितर नुमाइंदगी जो हक़ अदा करे सघूं था, टाउन में सभिनी अकाइनि खे या जेके असांजा हिते माण्हू आहिनि उन्हनि खे नुमाइंदगी मिली सघे थी। इन करे पोइ उन में रज़ामंदी सां उन्हनि जो फ़ैसिलो थियो आहे। उहो आर्डीनेंस जेको एक्ट में तरमीम थी वई, उहो सिधी तरह ॼण त नाफ़िज़ थी चुको आहे। बाक़ी जेके असां जहिड़ा बेपावर माण्हू आहिनि उहे अञा बि मुतालबो करियूं पिया त ज़िला कौंसल बहाल थिए, पर आऊं ज़िला कौंसल जे वजूद जे ख़ात्मे जी वधीक तव्हांखे ॼाण ॾियणु चाहियां थो त ज़िला कौंसल जो इख़्तियार या लैंड रिवेन्यू जो इख़्तियार या ॻोठ आबाद जो इख़्तियार त 2013 में ख़तमु थी वियो, जॾहिं तव्हां MDA एक्ट तव्हांजे नुमाइंदनि सिंध असेंबली खां पास करायो, जंहिंमें तरमीम करे कराची जूं 43 देहूं ऐं 16 देहूं जेके पंहिंजे लयारी डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिनूं, वेस्ट जूं इहे लयारी डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिनूं, सॼी कराचीअ खे अणसिधी तरह अर्बनाइज़ करे छॾूं, शहर ठाहे छॾूं। जॾहिं केडीए जे हवाले ज़मीन थी वई, उनजी मालिक केडीए बणिजी वई, त पोइ लैंड रिवेन्यू एक्ट जी बि का हैसियत कोन रही ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो ॻोठाबाद एक्ट जी का हैसियत कोन रही ऐं तव्हां अर्बन थी विया। हाणे मूंखे हकीम साहिबु ॿुधायो त असांजा कुझु छोकिरा विया हुआ कॉलेज में दाख़िला जे लाइ करे, त उते उन्हनि चयो त भाउ तव्हांजी त कोटा ई कोन्हे, कोटा तव्हां सॼो अर्बनाइज़ कराची डिवीज़न में आहियो, कराची डिवीज़न जी कोटा ई कोन्हे, इहा डिवीज़न जी कोटा उन में ज़िक्र ई कोन्हे त को मलीर खे कोटा ॾिजे। त माना उहे शयूं अॻु ई ख़तमु थी चुकियूं आहिनि, नांग निकिरी वियो, हाणे असीं लीको पिया कटूं। ॿी शइ में तव्हांखे ॿुधायां थो त वरी ख़तरनाक क़िस्म जो जेको हिकिड़ो ॿियो वार अवां ते थियो आहे मलीर जे ज़मीननि ते, मलीर जे माण्हुनि ते, उहो इहो आहे त 4-5 ॾींहं अॻु में हिकिड़ो आर्डीनेंस मोकिलियो वियो आहे गवर्नर साहिब खे, असेंबली हले पई उनजे बावजूदि आर्डीनेंस मोकिलियो आहे त जेके बि गैर क़ानूनी अदावतूं आहिनि, ज़मीननि ते कब्ज़ा करे जिन माण्हुनि बि बिल्डिंगूं ठाहियूं आहिनि, वाड़ा ठाहिया आहिनि, फार्म हाउस ठाहिया आहिनि, हे ठाहिया आहिनि, हू ठाहिया आहिनि, जेकी कुझु आहे उहो सभु क़ानूनी आहे। उते हाणे हज़ारे माण्हू, लखे माण्हू आबाद थी विया आहिनि, इन करे उन ग़रीबनि खे कोन उथारींदासीं, उन्हनि खे क़ानूनी तहफ़ुज़ था ॾियूं। उहो बिल ठही वञी जेको सो गवर्नर ताईं पहुतो, उन ते ॻाल्हियूं पियूं हलनि, छाकाणि जो गवर्नर हुजे, जमात इस्लामी हुजे, PTI हुजे, MQM हुजे, जेके बि कराची शहर में जेके बि तंज़ीमूं जेके कराची जी दावा थियूं कनि, उहे सभु उन्हनि जो मंशूर साॻियो हिकु आहे। उहे सभु कराचीअ खे बा इख़्तियार शहर ॾिसणु चाहिनि था ऐं कराची जे ॿारहाड़ियुनि से उनखे ज़रे बराबरि हमदर्दी कोन्हे। जमात इस्लामी बि हिन मुल्क में, हिन कराची म्यूनिसिपलिटी में, कराची म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में मेयर जी शिकिल में रही आहे, पर उन बि असां सां उहो ई हशर कयो जेको पंहिंजे कयो मुस्तफ़ा कमाल जे दौर में, MQM जे दौर में थियो। त हर दौर में कहिड़ी बि पार्टी हुजे, शहरी क़यादत मक़ामी क़यादत खे हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे, जंहिं करे असां में इहो अहसासु पैदा थियो या असां ज़िला कौंसिल जी जेका बहाली ते कईसीं चाहिसीं ते, या उहो असां करण ते चाहियोसीं, इन ई करे त जॾहिं कराची में के आला सतही फ़ैसिला थियनि था, अॻे थींदा हुआ, त उन ई में ॿिन्ही धुरियुनि खे ॿुधो वेंदो। कराची जे मेयर खे ॿुधो वेंदो तुंहिंजा मसइला छा आहिनि, तूं छा थो चाहीं, उहो पंहिंजी ॻाल्हि पेश कंदो। त ज़िले कौंसिल कराची खां पुछियो वेंदो त तव्हांजी रिकमेंडेशन छा आहिनि, वज़ीर आज़म लेवल ते, सदर लेवल ते, या जेके असांजा दिफ़ाई इदारा आहिनि इन लेवल ते जॾहिं फ़ैसिला थींदा हुआ हाई लेवल ते, त इन इदारनि खां पुछियो वेंदो। असां चाहियोसीं त असांजी नुमाइंदगी हुजणु घुरिजे। कराची में असांजी नुमाइंदगी नथी थिए, ज़िला कौंसिल जे शिकिल में असांजी नुमाइंदगी हुजणु खपे। इन ई करे असांजो इहो मुतालबो रहियो त असां ज़िला कौंसिल खे हर सूरत में बहाल कराईंदासीं ऐं ज़िला कौंसिल असांजो आवाज़ु आहे ऐं ज़िला कौंसिल ई असांजी नुमाइंदगी करे सघे थी। ज़िला कौंसिल असांजो केस विढ़ी सघे थी, न रुॻो असांजो, पर किन मौक़नि ते ज़िला कौंसिल कराची सिंध जो केस बि विढ़ियो, सिंध जो केस विढ़ियो, हालांकि उहे मार्शल लॉ जा दौर हुआ, ॾुखिया ॾींहं हुआ, उन्हनि जे बावजूदि बि अवाम जी नुमाइंदगी डेवलपमेंट खां हटी करे जेको आवाज़ हो माण्हुनि जो, उहो इक़्तिदार आला ताईं पहुचाइण में ज़िला कौंसिल जो तारीख़ी किरदारु आहे, उन्हनि जो करारदादूं ऐं उन्हनि जा फ़ैसिला ऐं उन्हनि जा जेके उन ज़माने में जेके सरगर्मियूं आहिनि लिखत में या रिकॉर्ड ते सरज़मीन ते मौजूदु आहिनि, उन जा तव्हां गवाह आहियो, तव्हांजे साम्हूं आहिनि। पर हाणे उहा ई ज़िला कौंसिल वरी बहाल कराईसीं जॾहिं, त उन में उहो अजीब मज़ाक़ थियो त सॼो बिन कासम टाउन KMC में शामिलु करियो। बाबा सर्व हिकिड़ी ॿ देह
जेके आहिनि से गॾा में शामिल करे उनखे ज़िला कौंसिल बनायो। 18 सीटुनि ते ज़िला कौंसिल कराची बनाई वई। उन ते असां एहतिजाज कयोसीं त उहो ज़िला कौंसिल असांजो मुतालबो सॼी ज़िला कौंसिल बहाल कयो, जेका जीअं अॻे जंहिं सूरत में ख़तमु कई हुई उन सूरत में बहाल करियो। पर असांजा जेके उन वक़्तु करता धरता माण्हू हुआ उन्हनि इहा ॻाल्हि न मञी, नतीजे तौर ते उहा ज़िला कौंसिल ठाही। पोइ तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मूं उनखे हाई कोर्ट में चैलेंज कयो। हालांकि मूं सभिनी मलीर जे माण्हुनि खे चयो, सभिनी स्टेक होल्डरनि खे चयो त भई तव्हां सां धोखो पियो थिए, अचो त गॾिजी ज़िला कौंसिल बहाल करायूं। हिकिड़े माण्हू दरख़्वास्त सही करण बि गवारा कोन कई। मूं अकेले सिर वञी ऐं इहो एॾो को पाण खे पढ़ायां कोन थो, मूंखे इहा ॻाल्हि करण बि न घुरिजे। पर जेके तारीख़ी हक़ीक़तूं आहिनि उहे माण्हुनि खे सम्झाइणु घुरिजनि, उनखे ॿुधाइणु घुरिजनि। मूं कोर्ट में पिटीशन दाख़िल कई। उन पिटीशन जे नतीजे में ज़िला कौंसिल असरी शिकिल में बहाल थी। 15 यूनियन काउंसिलूं जेके से नयूं ठहियूं, उन्हनि मां 11 काउंसिलूं पीपल्स पार्टी खटियूं, 3 नून लीग खटियूं। अहिड़े तरीक़े सां जेको जेकॾहिं उहे सीटूं न खटिजनि हा, उहो इलाइक़ो शामिलु न थी हा त पीपल्स पार्टी जो चेयरमैन ज़िला कौंसिल जो कोन थी हा। पर इन्हनि हथु वठी करे, इन्हनि ई माण्हुनि हथु वठी करे ज़िला कौंसिल खे धार हिकिड़ो ॿारहाड़ी जे इलाइक़े ते ज़िला कौंसिल ठाहे छॾी। हाणे बि उन ई पार्टी जो फ़ैसिलो आहे, पाण सभु उन जा वोटर आहियूं। ऐं सम्झां थो असीं ज़िला कौंसिल खे बहाल कराइण में संजीदा बि कोन आहियूं। जेकॾहिं संजीदा हुजऊं हा न त रुॻो हिते शामी महिमान वटि अची या मलीर प्रेस क्लब में वञी बयान ॾेई हलिया कोन वञूं हा। काल ॾियूं आहे माण्हुनि खे गॾु करियूं आहे, सभिनी खे अचो अची गॾिजी जेको सो पंहिंजो माॻु बचायूं। केरु नथो अचे असीं निकिरी पऊं, जीअं असीं माज़ी में निकिता हुआसीं। असां माण्हुनि जो इहो कोन ॾिठो होसीं त केरु असां सां गॾु आहिनि, पर असीं निकिरी पियासीं। आहिस्ते 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 असीं मूवमेंट ठाहे वियासीं। टाइम ज़रूरु लॻो पर मूवमेंट ठाहे वियासीं। हिन वक़्तु उहा सूरत हाल कोन्हे। हाणे वरियो आउं सम्झां थो, जीअं आउं बि अॼु खुली ॻाल्हायां, ऐं सम्झां थो के शयूं आहिनि जिन ते मूंखे बि रिज़र्वेशन आहिनि। पर असांजे हिते हिकिड़े बि माण्हू खे, जेके बि असांजा नुमाइंदगी जे हक़दार आहिनि, जेके सुभाणे चेयरमैन बि थींदा, मूंखे त काउंसलर थियण बि कोन था ॾियनि। सभु मिड़ियो मुंहिंजे मुक़ाबले में, कंहिंखे बि बीहारियो, के धारीअ माण्हू खे बि बीहारियो। बदनसीबी आहे न चइबी त जंहिं माण्हू 15 यूनियन काउंसिलूं बहाल कयूं, सॼी जंग विढ़ियो आहे सॼी उमिरि, उनजे मुक़ाबले में धारियुनि माण्हुनि खे, पंजाबियुनि खे बीहारे, इहे लफ़्ज़ मुंहिंजा कटे छॾिया आडेट करे, छाकाणि इहो मुंहिंजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदा। उन्हनि खे मुंहिंजे मुक़ाबले में मुंहिंजी यूनियन काउंसिल जो चेयरमैन ऐं मुंहिंजे डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन मेंबर, उन्हनि खे बीहारे मूंखे इलेक्शन में हारायो। मूंखे उन ते को ॾुख कोन्हे, न अफ़सोस कोन्हे। पर उहे माण्हू पंहिंजे गिरेबान में ॾिसनि त अॼु जॾहिं अव्हां ते मलीर ते, अव्हां जे इदारनि ते ॾुखियो वक़्तु आयो आहे, त अव्हां जा उहे सूरमा किथे आहिनि जिन खे तव्हां वोट ॾेई खटायो, या जिन उन्हनि माण्हुनि खे अॻियां आंदो, उनखे अचणु खपे न हिते। बहरहाल पाण हिन सफ़र जा माण्हू आहियूं, हलंदा रहंदासीं। पर आउं चवां थो, सभिनी खे दावत ॾियां थो त अचनि। रुॻो ज़िले कौंसिल जी बहाली सां मसइलो हल कोन थींदो। मूं ते चंद ॻाल्हियूं, हाणे टाइम घणो त कोन थियो आहे, मूं चंद ॻाल्हियूं जेके मुंहिंजे ज़हन में, त हिते असांजा हाणे मसइला छा आहिनि, मलीर जे माण्हुनि जा अहम मसइला छा आहिनि। जेसिताईं उहे हल न थींदा त असांखे ज़िला कौंसिल बि फ़ाइदो कोन ॾींदी, असांखे टाउन बि फ़ाइदो कोन ॾींदा, असांखे गवर्नमेंट बि फ़ाइदो कोन ॾींदी। पहिरीं त मामला असांजा आहिनि सिंध गवर्नमेंट सां, उहे असांजा मसइला हल करे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त MD एक्ट 2013 में जेका तरमीम कई, उनखे ख़तमु करे मलीर जे ज़मीननि जो उहो स्टेटस बहाल कयो, उहो हैसियत बहाल कई हुजे जेका अॻे रिव्यू वटि हुई। इन सूरत में असांखे लीज़ ते ज़मीनूं मिली सघनि थियूं, न त असांखे कोन मिलंदियूं। ॿी ॻाल्हि आहे, मलीर जे ज़मीननि जी लीज़ घणो करे 22 में ख़तमु पई थिए, हिन सां अॻिए साल में ख़तमु पई थिए। उन खां पोइ का बि लीज़ वारी ज़मीन कोन रहंदी। आउं सम्झां थो असांजो मलीर वारनि जो गॾियल इहो मुतालबो हुजे त मलीर जे ज़मीन जो लीज़ जो मुदो वधायो वञे, ईअं लीज़ 30 सालनि मां वधाए हिन जो 50 साल मुदो कयो वञे। ॻोठाबाद स्कीम जेका ठही आहे 2 दफ़ा, 87 में ठही, पर असां वटि हिते 88 में उनजो कमु शुरू थियो। पर उन ते एॾो उन में गंद कयो वियो जो उन स्कीम जो जेको कानूनी हैसियत ई ख़तमु थी वई, ऐं उनजी सनदनि खे बि कोन थी मञो, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो जेको सो कानूनी स्टेटस कोन हो। इन करे वरी बि
2008 में ॿीहर जेको आहे सो उन जी मश्क कई वई, पर उन में हिन खां वधीक चऊं त कंप्यूटराइज़ सनदूं ॾियूं था। उहे कंप्यूटर सनातूं जेके आहिनि से स्टेट एजेंसियुनि वारनि वटि पयूं आहिनि, उन्हनि ते DCN जूं मुख़्तियारकारनि जूं सयूं थियूं पियूं आहिनि, उहे वेठा विकिणनि वेठा सनद, तोखे प्लाट बि ॾींदा, ॿिए ॾांहुं तोखे उन्हनि जो जेको काग़ज़ बि ॾेई छॾींदा। इन ई करे ॻोठाबाद एक्ट जी मिटी पलीत कई वई आहे। इन ई लाइ करे ज़रूरी आहे त इन एक्ट खे सही नमूने में लागू करे इन खे रजिस्टर कयो वञे प्रॉपर्टियुनि खे, जेके बि ॻोठ जूं प्रॉपर्टियूं आहिनि उनखे रजिस्टर कयो वञे त जीअं माण्हुनि जो रिकॉर्ड महफ़ूज़ रहे, उहो पंहिंजे प्रॉपर्टियुनि जा मालिक रही सघनि। कराची जी ज़मीन ते हर बहाने सां वालार बि थिए, फार्म हाउस हुजनि, तरक़ियाती कम हुजनि, स्कीमूं हुजनि, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे, नालो तरक़ी जो आहे पर असांजे लाइ करे मकाई माण्हुनि जे लाइ करे तबाही आहे। इन ई करे कराची ज़मीन ते जेका बि वालार थिए पई, जंहिं बि शिकिल में थिए पई, उनखे रोकियो वञे। हाणे हिते का गुंजाइश कोन्हे त को हिते घर ॾिजे, का सोसाइटी ठहे। कराची वटि त वसीला ई कोन्हे, कराची में पीअण जो पाणी कोन थो मिले, कराची में गैस कोन्हे, कराची में बिजली कान्हे, उन जे बावजूदि कराची में भरमार लॻी पई आहे त सॼी दुनिया खे हाणे कराची में आबाद कयो। ॿियो त ठहियो, पर कराची जे आस पास आहे जेके ॿेटनि उन्हनि ते बि कब्ज़ा करे उते वञी धारियुनि माण्हुनि खे आबाद कयो। त इहे सभु शयूं जेके आहिनि से असांजूं गवर्नमेंट सां लाॻापियल, असांजे वजूद सां तालुक़ु रखनि थियूं। कराची में नयूं रिहाइशूं स्कीमूं ठाहिणु बंदि कयूं वञनि, गैर क़ानूनी कब्ज़नि ऐं गैर क़ानूनी अॾियल इमारतनि खे जाइज़ करार ॾियण लाइ ठाहियल आर्डिनेंस वापसि वरितो वञे। जेको हींअर आर्डिनेंस ठाहियो आहे, जेको इनखे असीं नथा मञूं, इहे असांजे वजूद ते वार आहे। इनखे असीं एतिरो ई ख़तरनाक सम्झूं था जेतिरो असां ॿिटे निज़ाम खे सम्झो हो। इहो कानून असां, मुंहिंजो पंहिंजो रिएक्शन आयो आहे, उनखां पोइ मूं अॼु ॾींहं ताईं अख़बारूं ॾिसंदो आहियां, फेसबुक ॾिसां थो, इन ते केरु ॻाल्हाइण लाइ तयारी कोन्हे। उहा हिते गैर क़ानूनी कब्ज़ा केतिरा, इन जो फ़ाइदो ख़बर आहे कंहिंखे थींदो? ॾाढा जेके आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थींदो। उहे हज़ारूं एकड़ ज़मीन जेके तव्हांजूं सभु वालारे वञी कराची जे बॉर्डर ते बीठा आहिनि, इहे सुभाणे टपी पवंदा सॼी सिंध में। अवा हे 5000 एकड़ असांखे हिन मक़सद लाइ खपनि, हे 10,000 हिन लाइ खपनि। ख़बरदार, तव्हां कानून पास करे चुकायो। असीं जॾहिं अॾे वठंदासीं, उनखां पुठियां तव्हांखे जेको आहे सो पोइ असां सां ॻाल्हाइजो। त ॻाल्हि इहा आहे त जेको इहो कानून पियो ठहे, इहो बहरिया टाउन खां वधीक ख़तरनाक क़िस्म जो कानून आहे। न त सिंध जी हिकिड़ो इंच ज़मीन कोन बचंदी, जिन खे मर्ज़ी पवंदी उहो उन ते कब्ज़ा करे वेंदा। तंहिं करे असांखे इन ते रिएक्शन ॾियणु खपे, मुतालबो करणु खपे त इहो ऑर्डिनेंस पास थियो त सिंध तहरीक हलाईंदी। ॿी आहे जेका असांजी अहम ॻाल्हि आहे, कराची जे ॿारहाड़ी जी कोटा ख़तमु कई आहे, उनखे बहाल कयो वञे। तमामु तालीमी इदारनि ऐं सरकारी इदारनि में जेका असांजे कोटा ते दाख़िलाऊं थियनि थियूं, कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में, उहे असांजे नौजवाननि खे ॾिनियूं वञनि। ऐं समूरनि सरकारी इदारनि में वेंदे इस्लामाबाद ताईं जेके बि इदारा आहिनि, उन में सिंध जी कोटा जेका आहे, ख़ुशूसन कराची जी कोटा ते अमल दरामद करायो वञे ऐं उन तहत असांखे जेको आहे सो नौकिरियूं, दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि। कराची जा तमामु घणा सनती ज़ून आहिनि, पर तव्हां ॾिसो त उते तव्हांखे मक़ामी माण्हू नज़र कोन ईंदो। ऐं उहो इन करे बि मक़ामी माण्हू जी नौकिरी खे जेको न ॾियण जो हिकिड़ो सबबु, तमामु घणा सबब आहिनि। असां वटि जेके माण्हू कराची ते कब्ज़ो करणु चाहिनि था, कराची ते जिन जलगार कई आहे, उन्हनि जे मंशूर में इहा ॻाल्हि शामिलु आहे त जेकॾहिं कराची जे माण्हू खे नौकिरी ॾींदासीं त इहो त हिते थो रहे, इन सां असांजो फ़ाइदो कोन थियो। इन करे हिननि खे नौकिरियुनि खां, रोज़गार खां, समूरी तरक़ी खां परे रखूं, जीअं हितां कराची छॾे ॿिए के जाइ ते वञी आबाद थियनि। ऐं ॿाहिरियां माण्हू आणे उन्हनि खे कराची में जेके सभु सहूलियतूं ॾिजनि ऐं उन्हनि खे सभु शयूं मुहैया करे ॾिजनि, त जीअं कराची जी गैर मक़ामी आबादी वधिजे ऐं कराची जा मक़ामी माण्हू अक़लियत में तब्दील थियनि। नौकिरी न ॾियण जो बुनियादी सबबु इहो आहे। इहो सियासी फ़लसफ़ो आहे जेको असांजे हुकुमराननि जो हिकिड़ो गॾियल फ़ैसिलो आहे। इन करे कराची में जेकॾहिं की स्कूल जी पटे वाली जी चौकीदारी जी नौकिरी आहे, जेका बि नौकिरी आहे, उहा कराची जे माण्हुनि ते हराम आहे, पर उनखे ॿियनि इलाइक़नि खां खणी अची जेको सो उनखे बीहारियो थो वञे त जीअं कराची में धारी आबादकारी बि कराई वञे ऐं कराची जे मक़ामी माण्हू खे अक़लियत में तब्दील कयो वञे। इहो उन्हनि जे करे आहे। तो मुतालबो थो करियां, असांखे इहो हिते ज़ाहिर आहे पाण सभु पाण में वेठा आहियूं, मुतालबो हुकूमत खां आहे, असांखे गॾिजी इन जे ख़िलाफ़ु तहरक वठिणो पवंदो, जो दलाणी पवंदी। आख़िर में आउं इहा ॻाल्हि चवंदुसि
त असां अॼु ताईं वेही इहो तइ कयो असांखे कहिड़ो बल्दियाती निज़ाम खपे। रुगो बयानु ॾेई छॾणु त ज़िला काउंसिल सुठी आहे, टाउन ख़राबु आहिनि, कीअं सुठी आहे, कहिड़ो उन असांखे जेको सो फ़ाइदो ॾिनो आहे, छा उन मां असांखे फ़ाइदा पहुता आहिनि, कहिड़ा नुक़सान पहुता आहिनि। जेकॾहिं असांजा फ़ाइदा घणा आहिनि, नुक़सान थोरा आहिनि, त पोइ असांखे उन जे लाइ वेही पाण में सलाह करणु खपे। अहिड़े तरीक़े सां मसइलनि असांखे जेके शिकायतुनि जेके तजुर्बा आहिनि, 70 सालनि जा जेके तजुर्बा आहिनि, उन में असीं ॾिसूं था त कराची शहर में असांजो जियापो कोन थो थिए। उते जेके लसानी ज़हन रखंदड़ क़ुवतूं आहिनि, उहे असांखे तरक़ी करणु नथियूं ॾियनि, असांखे पंहिंजो नथियूं सम्झनि। असांजी ज़मीन ते त कब्ज़ो करे विया, असांजे गादी वारे शहर ते कब्ज़ो करे विया, पर हू असां सां दुश्मनी वारो रवैयो रखियो वेठा आहिनि। पर जेकॾहिं इहे धारी आबादकारी एतिरी कराची में न हुजे हा, असां मक़ामी माण्हुनि जी अक्सरियत हुजे हा, जीअं विरहाङे खां अॻु हुई, असांजा मेयर हुआ, असांजा चेयरमैन हुआ, उहे हुजनि हा त असां इहो थोरी चऊं त भई असांखे जेको सो केएमसी मासी बेज़ार आहियूं, असां कतई इहा ॻाल्हि कोन करियूं आहे। पर असां सां जेको वहियो वापरियो वियो आहे, जेको वक़्त जे हुकुमराननि पंहिंजनि तोड़े परायनि जेको किरदारु अदा कयो आहे, उन ई करे असां बेज़ार थी चुका आहियूं। असांखे कंहिंजे वाइदे ते एतबार ई कोन्हे को। इन ई करे हीउ माहौल पैदा थियो, अफ़रा तफ़री वारी जेका सूरत हाल पैदा थी आहे, उन ई करे पैदा थिया त जीअं असां मुतमइन ई न आहियूं। असांखे मुतमइन करण वारा जेके हुजनि उहे असां तेसि ताईं असां सां गॾु आहिनि, जेसीं ताईं उनखे कुझु कोन थो मिले। पर जॾहिं इक़्तिदार जो उनखे का चिठी थी मिले या इक़्तिदार जो कोन खे ज़रूरत थो मिले, त पोइ उहो असां ॾांहुं मूड़ी निहारीनि बि कोन था। एतिरे क़दुरु जो हींअर बल्दियाती निज़ाम जो जेको आर्डिनेंस आयो आहे, उन में तरमीम थी आहे, उन ई ते ख़ुदि हुकुमरान पार्टी जे माण्हुनि खे पाण में सलाह करण जो मौक़ो बि कोन ॾिनो आहे। ऐं इहो मूंखे इहा ख़बर आहे त इन मां हिकिड़ो बि कोन हो, हिकिड़ो बि इन फ़ैसिले में कोन हो। जेके मलीर जा नुमाइंदा आहिनि या कराची जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि कंहिंखे बि कोन ॿुधायो त भई कहिड़ो निज़ाम तव्हां आणियूं ठाहे छॾूं। उनखे चऊं वञी पंहिंजे माण्हुनि खे चओ त भाई अव्हांजे लाइ खीर जूं नदियूं वहंदियूं, ख़ामोश थी वञो सभु। अहिड़ो हाणे असांजा सभु इन बचाव में लॻा पिया आहिनि, हिकु अधु माण्हू खां सवाइ। कुझु खे दोस्तनि खे शिकायत हो न, यार मूंखे कोन घुराऊं, मूंखे जे घुराइनि त आउं थोरी कंद सां पिलो ॾियां, हा करे अचां। त असां वटि इहा आहे त हर पासे भींग आहे। रुगो बल्दियाती इदारनि जी ॻाल्हि कोन्हे, रुगो धारियुनि माण्हुनि जे अखियाई जी ॻाल्हि कोन्हे, पर असां पंहिंजा बि असांजा पंहिंजा कोन्हनि, आहिनि असांजा पंहिंजा। पर जॾहिं उहे असांजा वोट वठी अॻिते वञनि था त पोइ असांखे विसारे था छॾीनि। हुन जा पंहिंजा मुफ़ाद आहिनि, पंहिंजूं तरजूं आहिनि। उहे असां सां ॻाल्हि करण बि गवारा नथा सम्झनि, असांखां पुछण बि गवारा कोन था सम्झनि। हाणे हिन वक़्तु शायदि हुननि खे इहो कुझु माण्हुनि खे ख़तरो हुजे त असांखे हिन सेटअप में हिसोपति मिलंदो या न मिलंदो। इन जे करे बि कुझु माण्हू बदिज़न आहिनि। पर आउं वरी बि दावत ॾियां थो त हीउ केस सिंध जे अक़िल ऐं दानिश वटि खणी वञिजे। सिंध जे ॾाहनि अदीबनि जीअं ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु जिदोजहद खां अॻु में असां सॼी सिंध जे अकाबरनि, दानश्वरनि, कानूनदाननि खे गॾु करे उन्हनि जे साम्हूं ॿिटे निज़ाम जूं जेके तबाहियूं हुयूं, जेके नुक़सान हुआ, उहे रखिया, उन्हनि खे सम्झायो। इलाही सारा माण्हू असांजा दानश्वर, कानूनदान इन खां आगाह कोन हुआ, उन्हनि न पियो सम्झो। पर असां कराची जा जॾहिं उनखे तजुर्बा ॿुधाया, उन में 4-5 माण्हू, यामूर साहिबु हो मरहूम, हकीम साहिबु हो, आउं हुउसि, हिकु ॿियो दोस्त हो यूसुफ शाह हो। असां गॾिजी इन्हनि सभिनी सिंध जे माण्हुनि खे मोटिवेट कयो, उन्हनि जे साम्हूं पंहिंजो केस रखियो, जंहिंजे खां पोइ इहा ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु तहरीक हली। असां त 2000 खां शुरू कई हुई, पर पोइ सॼी सिंध जॾहिं इन निज़ाम जे ख़िलाफ़ु उथी पई त उहो निज़ाम मोकिलायो। त असां सम्झूं था त असीं पाण खे महदूद न करियूं। असांजे मलीर जे माण्हुनि खां सिंध जे क़ौमी तहरीक खे वॾी शिकायत आहे त असीं फुरजूं पिया, लुटिजूं पिया, तबाह पिया थियूं। असांजा घर, माग, मकान, सभु शयूं असांजूं नास थी वियूं आहिनि, असांजो वजूद ख़तरे में पइजी वियो आहे। पर जॾहिं क़ौमी मसइलो थो थिए, असीं टोपी डे ते त अलाए छा बि छा करे था वञूं, करणु घुरिजे, असीं हिन जा हामी आहियूं। पर जॾहिं अव्हांजे वजूद जे मसइले ते, जॾहिं अव्हांजी धरतीअ जे लाइ करे सॼी सिंध उथी सरापा एहतिजाज थिए थी, थर जा माण्हू, थर जूं नियाणियूं उहे बैनर खणी बहिरिया टाउन मुर्दाबाद जा नारा हणनि थियूं, सॼी सिंध जो माण्हू रोडनि ते निकिरे थो, उते मलीर जो माण्हू जो जेको किरदारु आहे उहो अव्हांजे सभु साम्हूं आहे।
इहो असां जॾहिं वञूं था उन माण्हू त उहो असांखे पाण शर्म थो थिए त कहिड़े मुंहं सां असीं हिन माण्हू सां गॾु वेठा आहियूं, कीअं इहे असांजी मालिकी था कनि। हिन खे वरी बि सभु सलामनि शाबस आहे जो लखे करोड़ूं रुपया ख़र्च करे सॼी सिंध खे गॾु करे नियाणियूं ॿार बच्चा खणी कराची में को मसइलो पैदा थिए थो, उते अची एहतिजाज कनि था, पंहिंजा एहतिजाज रिकॉर्ड कराइनि था। त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे क़ौमी तहरीक सां जुड़ो, ॿियनि सां न जुड़ो, पंहिंजे मसइलनि सां जुड़ो। जिते तव्हांजी धरती हाणे एक्ट जेको अचे पियो, जंहिंजी मूं हींअर ॻाल्हि कई आहे, इन में वधि में वधि नुक़सानु कंहिंजो थींदो? कराची वारनि जो थींदो। वधि में वधि ज़मीनूं कराची जूं लुटियूं वेंदियूं। त कराची जो माण्हू हिन आइसोलेशन मां निकिरी पंहिंजे क़ौमी मसइलनि खे सम्झे ऐं पंहिंजो क़ौमी वजूद बचाइण जे लाइ करे ॿ क़दम अॻिते भरे। ऐं इहो नथो चाहियां त हिन पार्टी में शामिलु थियो, हुन में थियो, तव्हां पाण गॾु थियो, पाण गॾु थियो, पंहिंजे मसइलनि ते पाण रिएक्ट कयो। ॾिसो त सॼी सिंध तव्हांखे अची थी सलाम करे, अव्हांजे सथ में शरी थिए थी नथी थिए। बाक़ी असीं करियूं कुझु बि न, पोइ जॾहिं सॼो निज़ाम बहितर थी वञे, सभु कुझु थी वञे, पोइ पैसनि जे बलबोते ते या राजदारी जे बलबोते ते इलेक्शन में ॿियूं इलेक्शनूं खटी वञूं, वरी 5-6 साल मज़ा करियूं, जेसीं वरी को ॿियो दौरु अचे। त इहा मौक़े परस्ती जंहिं असांखे तबाह कयो आहे, जंहिं असां सां सभु कुझु खसायो आहे, उन खे छॾे करे क़ौमी धारा में शामिलु थी क़ौमी जंग जेका आहे उन में असीं चवंदा असां थर कोल जे मसइले ते नथा वड़ूं, असांखे ख़बर न आहे त नफ़ो या नुक़सानु आहे। असां थल केनाल जो मामिलो आहे, उहो शायदि असांखे उनजो अहसासु घटि हुजे, उहो ज़मींदारनि जो मसइलो आहे, भली ज़मींदार वठनि। पर यार कराची जो जेको वजूद जो मिसारजे पियो, असांखां पंहिंजी ज़मीन खसिजे पई। हिन वक़्तु तव्हांजा पंहिंजा क़ब्रस्तान महफ़ूज़ आहिनि। केतिरनि ॻोठनि में माण्हुनि खे पंहिंजो मुर्दो, असुलु माण्हू खे पंहिंजो जनाज़ो दफ़न करण जी जाइ कोन थी मिले, उहो नथो दफ़न करे सघे। के त माण्हू जंहिंजा पुठियां घर घाटनि, माग मकाननि, उहो त पेती में लाश बंदि करियो, ॿिए टे ॾींहं वञो पंहिंजे ॻोठ में दफ़नायो अचनि। इहो ईंदड़ 5-10 सालनि में छा थियण वारो आहे? इहो केरु कोन बचाईंदो। को बि असेंबली जो मेंबर अची अव्हांजी मदद कोन कंदो। असेंबली जो मेंबर इहो ई कंदा जे अहिड़ा बिल वठी ईंदा, इहे MD जा एक्ट पास कराईंदा, इहे गैर क़ानूनी कब्ज़नि खे जेको क़ानूनी तहफ़ुज़ ॾींदा, तव्हांजे हक़नि जे लाइ करे सॼी ज़िंदगी पाण रहिया आहियूं। मूंखे ॿुधायो त हिकिड़ो बि अहिड़ो क़ानून, मलीर जो सभ खां वॾो मसइलो रेती बजरी हो। सॼी ज़िंदगी रेती बजरी मुर्दाबाद, रेती बजरी मुर्दाबाद, खाराईसीं बि पे, नारा पियासीं, सभु कमु कयासीं पे। पर कॾहिं असांखे ज़रूरत थी त असां असेंबली जा मेंबर थी करे असां रेती बजरी जे ख़िलाफ़ु को एक्ट आंदोसीं, क़ानून आंदोसीं। ऐं इहा तारीख़ जी हक़ीक़त आहे, असेंबली जो रिकॉर्ड वञी ॾिसो। इहो बि 2004 में रेती बजरी